गोठ जी हालत खराब थींदी पई वञे। स्कूल जी ना है बिल्डिंग, ना है फर्नीचर, न वरी आहिनि उस्ताद। जे इहे मामला इएं रहिया ॾाॾा त पोइ पंहिंजे ॻोठ जा माण्हू त जाहिल रहिजी वेंदा। ॾाढा ॻोठ में ना आहे पीअण जो साफ़ पाणी, ॿियो त नलका बि हाणे खारा थी विया आहिनि। ॻोठ जे माण्हुनि जी सिहत बि ख़राब पई थिए ॾाॾा। अड़े बाबा, हीअ मालनि जी शामत आहे। ॻोठ वारा हिक ॿिए जे साड़ ऐं हदस में हिक ॿिए जा पिया पेर कढनि। चूंडुनि में तव्हां उन्हनि माण्हुनि खे था चूंडियो जेकी पाण त अमीर तरीन थी विया आहिनि ऐं तव्हां गरीब तरीन थींदा वञो। सही फैसला क़ौमुनि खे तरक़ी ॾियारींदा आहिनि ऐं ग़लति फैसला क़ौमुनि खे तबाह कंदा आहिनि। अबा ॾाॾा, इहे वॾा माण्हू त पैसा खाई ऐं पोइ उन जो हिसो पती मथे ॾेई ऐं हमेशा उमेदवार बि थी वेंदा आहिनि ऐं कामयाब बि थी वेंदा आहिनि। सो जेकॾहिं असां खेनि वोट न बि ॾियूं तॾहिं बि खटी वेंदा आहिनि। अड़े अब्बा, इहो इन करे आहे जो तव्हांखे पंहिंजे हक़नि जी ख़बर ई कोन आहे। तव्हां नौजवान राति जो देर ताईं इहा टच मोबाइल खे खयूं वेठा आहियो। अलाए त कहिड़ियूं वेठा इहे फेसबुक अलाए वग़ैरह वग़ैरह कहिड़ियूं शयूं वेठा ॾिसो। सॼो ॾींहुं सॼी राति तव्हांखे बसि इहो कमुकार आहे त पोइ कहिड़ा तव्हां कम ऐं कारज आहियो। ॾाॾा, तूं त सदाईं रुॻो अहिड़ियूं ॻाल्हियूं करे असांखे निंदींदो आहीं। ॾाॾा, ॻोठनि जी हींअर हालत ॾिस त जो धाड़े वाल वेठा आहिनि, फुरूं लॻियूं पयूं आहिनि, माण्हू पिया अॻुवा थियनि, मार मार लॻी पई आहे। भला ॾाॾा, इहा जे असां टच मोबाइल हलायूं इन ते बि तूं जो इख़्तिलाफ़, पोइ ॾाॾा भला असां कयूं त आख़िर छा कयूं? अब आउं तव्हांखे चवंदुसि सच, चिड़ लॻेव त भली लॻेव तव्हांजी मर्ज़ी, भली वञी पिया धूड़ पायो। तव्हांखे कहिड़ी ख़बर त असांखे करणो छा आहे, असांखे वोट किथे ॾियणो आहे, असांखे पंहिंजे ॻोठ खे कीअं सुधारणो आहे, कीअं सुधारो आणिजे, कीअं नौजवाननि जी हौसला अफ़ज़ाई कजे, कीअं वॾनि सां ॻाल्हाइजे, कीअं वॾनि जो एतिराम कजे। तव्हां लाइ त जहिड़ी धूड़ अबा तहिड़ी छाई।